नाज़रीन ख़बर ॾी के मीरपुर माथिलो उबाड़ो जे आबादगारनि ऐं घोटकी ज़िले के सियासी समाजी अगवान जो ख़ाद के हथरादू कोर्ट खिलाफ़ DC घोटकी के गेट अॻियां एहतजाज। अधिक तफ़सील के आगाह कयूं पिया। घोटकी ज़िले के सियासी समाजी अगवान अकरम मीतलो, कमाल महर, उबाड़ो के आबादगारनि असद अली गुरगेज, फाइक अली राजड़, अकबर अली गंब, नज़ीर अहमद खोसो, बख्शण भुट्टो ऐं ॿियनि जी अगवानी में DC घोटकी के गेट अॻियां धरणो हणी ज़िले के चूंडियल नुमाइंदनि DC घोटकी ऐं AC उबाड़ो खिलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। जेकॾहिं फ़सुल के वक्त सिर खाद न मिली सके त मुल्क की मुआशत के कापारी धक रसंदो। अकबर अली गंब 15 ॾींहं खां एहतजाज करे रहिया आहियूं पर DC घोटकी को बि तदारुक न करे सघियो आहे। अकरम मीतलो अगवान चयो आहे त खाद जो हथरादू बहरान ख़त्म न कयो वियो त आबादगार तंग थी एंग्रो ऐं FFC जा दर बंद करे खाद जे हिकु बोरी बि ॿाहिरि कढण न ॾींदासूं। सईद चांडियो, 90 न्यूज़, मीरपुर माथेलो।